हज़रत अली करमल्ला वजह शहादत जो ॾियारो अॼु निहायत अक़ीदत एहतराम सां मल्हायो पियो वञे। सिंध समेत सॼे मुल्क में मातमी जुलूस ऐं मजलिसूं मुनक़िद करण जो सिलसिलो जारी। कराची में निस्तर पार्क खां बरामद थियल मरकज़ी मातमी जुलूस मंज़िल ॾांहुं रवां दवां। जुलूस रिवायती रस्तनि खां थींदो। खारादर में इमाम बारगाह हुसैनिया ईरानिया ते नहर थींदो। जुलूस जे गुज़रगाहनि ते ईंदड़ घिटियुनि ऐं रस्तनि खे कंटेनर लॻाए बंदि कयो वियो। जुलूस जी रूट ते ईंदड़ दुकान बंदि कया विया। एम ए जिन्ना रोड खे बि ट्रैफ़िक लाइ बंदि कयो वियो। कॉरिडोर 3 खां सदर ॾांहुं वेंदड़ पार्किंग प्लाज़ा खे बंदि कयो वियो। जुलूस जी सिक्योरिटी लाइ फूल प्रूफ इंतज़ाम कया विया। रेंजर्स ऐं पुलिस जा 4000 खां वधीक अहलकार मुक़रर। योमी अली जे मौक़े ते कराची शहर में कलम 144 तहत मोटरसाइकिल जी ॿीहर सवारी ते पाबंदी लागू। सॼे सिंध में समूरा तालीमी इदारा बंदि। कोयटा शहर में जुलूस जी सिक्योरिटी खे यकीनी बणाइण लाइ मोबाइल फ़ोन सर्विस बंदि कई वई। लाहौर में योमी अली जे मौक़े ते मरकज़ी जुलूस हवेली अंदरून अकबरी गेट खां बरामद थी रहियो आहे, जेको करबला गामे शाह ते नहर थींदो। पेशावर ऐं रावलपिंडी में निकितल मातमी जुलूस मुक़रर रस्तनि खां थींदे नहर थी विया। कराची जे जुडिशल मजिस्ट्रेट ओभर सहाफ़ी फरहान मलिक खे 4 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते FIA हवाले करे छॾियो। FIA 2 ॾींहं अॻु सीनियर सहाफ़ी खे पीका कानूननि जी भञकड़ी जे इल्ज़ाम में गिरफ़्तार कयो हो। फरहान मलिक जे वकील FIA जे जिस्मानी रिमांड जी इस्तदा जी मुखालफ़त कंदे FIA हाई कोर्ट जे हुकुम जी ओबतड़ कार्रवाई कई आहे। अमरीकी वीज़ा जे जाइज़े वारो अमल मुकमल थियण जी डेडलाइन अॼु नाहे। सफ़री पाबंदियुनि जा तफ़सील तहक़ीक़ करण खां पोइ साम्हूं आंदा वेंदा। अमरीकी परॾेही खाते जे तर्जुमान टेमी ब्रूस वाज़े करे छॾियो। संदसि चवणु आहे त अमरीका ईंदड़ परॾेही मुसाफ़िर अमरीकी क़ौमी सलामती ऐं पब्लिक सेफ्टी लाइ ख़तरो न हुजनि। ईरान खे कंहिं बि सूरत में एटमी हथियार ठाहिण जी इजाज़त न ॾींदासीं। चाहियूं था त ईरान दुनिया में दहशत ग्रुपनि जी हिमायत बंदि करे। पाकिस्तान समेत सॼी सिंध में अॼु पाणीअ जो आलमी ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। पाणी जी खोट खे मुंहुं ॾींदड़ मुल्कनि जी लिस्ट में पाकिस्तान 3 नंबर ते अची वियो। सिंधु दरिया में सखर ऐं गुडू बैराजनि वटि मजमूई तौर ते 52% पाणी जी खोट पैदा थी वई। पाणीअ जी सख़्त खोट पैदा थियण सबबि ठठे सिजावल बदीन ऐं टंड मोहम्मद खान ज़िलनि में ॾुकार जो ख़दशो वधी वियो। ख़रीफ़ जे फसल खे कापारी धकु रची सघे थो। ठठे में पाणी जो बहिरान शिदत इख़्तियार करे वियो। शाखूं वीरानी जो ॾेख ॾियण लॻूं। सामूंडी तबाहकारियुनि वधण लॻियूं। ठठे जे वाहन ऐं शाखुनि मां पाणी अणलभ कोटड़ी बैराज वटि 70% खोट रिकॉर्ड कई वई। ठठे शहरी थोरी ॻोठाणी आबादी पीअण जे पाणी लाइ परेशान। चौपायो माल उञ मरण लॻो। पाकिस्तान समेत सॼी दुनिया में ज़मीन सां मोहबत जे इज़हार लाइ अॼु अर्थ आवर जो ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। अर्थ आवर दौरान राति जो रोशनियूं 1 कलाक लाइ बंदि कयूं वेंदियूं। सदर आसिम ज़रदारी जो अर्थ आवर ऐं पाणीअ जो आलमी ॾिहाड़े ते पैगाम। संदसि चवणु आहे त पाकिस्तान आलमी बिरादरी सां तवानाई जे तहफ़ुज़, माहौलियाती इस्तेहकाम ऐं मौसमियाती क़दमनि जी अज़म जी तजदीद करे थो। गैर ज़रूरी बतियूं बंदि करण सां क़ौमी तवानाई तहफ़ुज़ खे मज़बूत बणाइण में मदद मिलंदी। ॿारनि जे वधंदड़ क़ीमतुनि, तवानाई शोबे जे मसइलनि सबबि पाकिस्तान जी मईशत ऐं माहौल खे सख़्तु ख़तरा आहिनि। पाकिस्तान में पाणी जी खोट हिकु संगीन मसइलो आहे। तकड़ा क़दम खणण जी ज़रूरत आहे। साफ़ ऐं पीअण लाइ महफ़ूज़ पाणी जी दस्तियाबी यकीनी बणाइण लाइ क़दम ज़रूरी आहिनि। आबी ज़ख़ीरनि जे तहफ़ुज़ ऐं पाइदार ज़रई तरीक़नि खे हथी वठण वक़्त जी ज़रूरत आहे। तवानाई, ॿारनि ऐं पाणी जे तहफ़ुज़ लाइ हर पाकिस्तानी खे ज़िमेवारी खणणी पवंदी। ज़मीन जी हिफ़ाज़त लाइ इज्तिमाई क़दम खणण वक़्त जी अहम ज़रूरत आहे। पाकिस्तान मौसमियाती तब्दीलियुनि जी शदीद असरनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। अॼु राति 8:30 वॻे गैर ज़रूरी बतियूं बंदि करियो। शहरी माहौलियाती तहफ़ुज़ जी हिमायत में मुहिम में भरपूर किरदारु अदा कनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो अर्थ आवर जे आलमी ॾिहाड़े ते पैगाम। सुभाणे 23 मार्च ते पाकिस्तान जो ॾिहाड़ो क़ौमी जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वेंदो। तयारियूं जारी। योम पाकिस्तान जे मौक़े ते ISPR जो तोहफ़ो। गुलूकार आतिफ़ असलम जी आवाज़ में मिली नगमो जारी। नगमे जा बोल मेरे महबूब पाकिस्तान, मेरी जान पाकिस्तान आहिनि। नगमे जो उनवान मुल्क सां मोहबत, इस्तेहकाम ऐं तरक्की जे अज़म खे उजागर करे थो। GDA अॻुवान गुलाम मुर्तज़ा जतोई फुर वारे केस में सोबधरो हेठि राणीपुर जी अदालत में पेश। अदालत पारां गुलाम मुर्तज़ा जतोई खे 28 मार्च ते ॿीहर पेश थियण जो हुकुम। गुलाम मुर्तज़ा जतोई मथां हिंगोर जा थाणे ते रोक रक़म ऐं मोटरसाइकिल फुर जो केस दाख़िल थियल आहे। मुर्तज़ा जतोई जो चवणु आहे त न झुकिया आहियूं, न झुकंदासीं। तकरारी कैनाल्स ख़िलाफ़
हर महस्त जदोजहद कंदासीं। GDA पारां भरपूर एहतजाज कयो वेंदो। सिंधु दरिया जे धड़े खिलाफ सिंध में एहतजाजी तहरीक जो सिलसिलो जारी। तकरारी कैनाल्स खिलाफ शागिर्द, उस्ताद, वकील, सहाफ़ी, सियासी, समाजी, क़ौम परस्त ऐं मज़हबी जमातुनि जा कारकुन तोड़े ॿारड़ा रस्तनि ते निकिरी आया। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ासि, शहीद बेनज़ीराबाद, सखर ऐं लाड़काने डिवीज़ननि जे नंढनि वॾनि शहरनि में प्यादल मार्च, रैलियूं ऐं धरणा। ठठो, कंबर, मिठी, उमरकोट, कशमोर, वाई पांदी, मोहनजोदड़ो, सन, शहदादपुर, KN शाह, ड्रिगड़ी, थानो बुला खान, टनो बागो, गोज़ो, ड्रिगड़ी मुज़ाहिरा ऐं रैलियूं कढियूं वयूं। अॻवाननि चयो त दरिया ते कैनाल कंहिं बि सूरत में क़बूल न आहिनि। सिंधूअ जे पाणी ते हमेशह धाड़ा लॻंदा रहिया आहिनि, पर हिन क़िस्म जो गैर क़ानूनी अमल बर्दाश्त न कयो वेंदो। सिंध हमेशह पाणी जी खोट खे मुंहुं ॾींदी आई आहे। इज़ाफ़ी कैनाल ठहिया त सरसब्ज़ खितो रेगिस्तान में तब्दील थी वेंदो। सिंध में कणिक जो बम्पर फसल पची तैयार थियण खां पोइ लाभारो शुरू थी वियो। सिंध हुकूमत पारां कणिक जी ख़रीदारी लाइ सेंटर अञा ताईं न खुली सघिया। आबादगार तोड़ी हारी परेशान। सरकारी सेंटर न खुलण सबबि मार्केट में कणिक 2700 खां 2800 रुपया में फी मण में विकिरो थियण लॻी। आबादगारनि हारियुनि जा हथ मथे ते अची विया। आबादगारनि पारां कणिक जो फी मण रेट 4200 रुपया मुक़ररु करण जो मुतालबो। आबादगारनि जो चवणु आहे त कणिक जो घटि अघु मिलण सबबि लखनि रुपयनि जो नुक़सानु थी रहियो आहे। गुज़िरियल साल जी भेट में हिन साल कणिक जी पोखाई घटि थी आहे। सिंध हुकूमत खां मुतालबो आहे त जल्द खां जल्द ख़रीदारी सेंटर क़ाइमु कया वञनि त जीअं आबादगार ऐं हारी नुक़सान खां बची सघनि। इसराइल तरफ़ां गज़ा में ॿीहर ऐं बमबारी ऐं इंसानी इमदाद रोकण जी पाकिस्तान पारां शदीद मुज़म्मत। गॾियल क़ौमुनि में पाकिस्तान जे मुस्तक़िल नुमाइंदे मुनीर अकरम सलामती काउंसिल जे इजलास खे ख़िताब कंदे चयो आहे त इसराइल गज़ा में जारी नस्लकुशी खे ओलह किनारे ताईं फैलायो। सलामती काउंसिल खे इसराइली जाइरियत ख़िलाफ़ फ़ैसिलाइता क़दम खणणा पवंदा। जंग खे न रोकियो वियो त ताक़तवर रियासतुनि जे बदतरीन फितरत बेनकाब थी वेंदी। कंदाकोट में C सेक्शन थाणे जी हद अणॼातल हथियारबंदुनि जी फायरिंग में हिकु ॼणो क़तल, हिकु ज़ख़्मी। गोलियूं लॻण जे नतीजे में रफ़ीक मंझि खोसो मारिजी वियो। इमरान अली खोसो ज़ख़्मी। मक़तूल जो लाश ऐं ज़ख़्मी खे सिविल अस्पताल कंदाकोट मुंतक़िल कयो, जितां ज़ख़्मी खे गणती जोगी हालत में सखर अस्पताल नियो वियो। पुलिस मूजिबि वाक़ियो खोसा ऐं गोला बिरादरी जे ॿियनि धुरियुनि में कार ऐं तकरार तां हलंदड़ तकरार जो नतीजो आहे। वाक़िए खां पोइ ॿिन्ही धुरियुनि जा माण्हू मोर्चा बंदि। तलहार भरिसां नौजवान जो बबर जे वण में टंगियल लाश हथ। नौजवान रियाज़ ख़ासगिरी जो ॻोठ जमील अहमद कंभो भरिसां वण में टंगियल लाश मिलियो। पुलिस मूजिबि नौजवान घरू तकरार हलंदड़ हो। थी सघे थो त हुन आपघात कयो हुजे। वधीक जांच जारी आहे। ऐं तंगवाणी भरिसां ॻोठ नूर मोहम्मद खोसे जो रहवासी नौजवान हथियारबंदनि सां अगवा। तंगवाणी मां अगवा थी वियलनि जो अंग टे थी वियो। मुखबी नौजवान अली ख़ान लाशरीअ जे वारसनि पारां थाणे ते इतला।